बुलड़ी शाह करीम PP अगवान ज़ाहिद खान रिंद ऐं शमीर खान पारां डिप्टी स्पीकर सिंध रियाना लगाड़ी जे मान में आजानू ॾिनो वियो। आजाने में PP अगवाननि रईस गुलाम मुस्तफ़ा लगाड़ी, मोहम्मद मूसा लगाड़ी, हाजी मंठा लगाड़ी, शाफ़ी मोहम्मद लगाड़ी, वापारी अगवान हाजी इस्माइल मेमन, साबिक़ वाइस चेयरमैन टाउन कमेटी बलरी इकबाल मेमन, जुल्फ़कार अली रिंद, PP अगवान शेख खान रिंद, मलिक ज़फ़र इकबाल, नाज़ मेमन ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते डिप्टी स्पीकर रियाना लगाड़ी ऐं ॿियनि खे सिंध जी सकाफ़त अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। जॾहिं त स्पीकर अॻियां मुक़ामी माण्हुनि ऐं शहरियनि मुल्क ज़फ़र ज़ाहिद खान रिंद ऐं ॿियनि बुलड़ी शाह करीम जा कुझु मसइला पिणु ॿुधाया, जिन में वाहन मां पाणी जी चोरी जो मसइलो, खोरवा रोड जो न ठहिणु, सरकारी ऑफिसूं न हुजणु, सिहत मर्कज़नि में सहूलियतूं अणलब डिग्री कॉलेज जे मरमत न थियणु, साफ़ पाणी न हुजणु समेत ॿिया केतिरा ई मसइला पेश कया विया। जंहिं त डिप्टी स्पीकर सिंध रियाना लगाड़ी यकीन ॾियारियो त तव्हांजा बुनियादी मसइला हल करण जी कोशिश कई वेंदी। इन मौक़े ते हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ पारां सिंध खे मुसलसिल नज़र अंदाज़ कयो पियो वञे, जंहिं करे सिंध जा केतिरा ई मसइला हल न थी सघिया आहिनि। हिन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कोशिश रही आहे त जेके बि मनसूबा नाकारा पियल आहिनि उन्हनि खे मुकमल कया वञनि। ॿिए पासे डिप्टी स्पीकर सिंध रियाना लगाड़ी बुलड़ी शाह करीम प्रेस क्लब जे सरपरस्त आला रिंद सां संदसि वालदा जी वफ़ात ते संदसि तॾे ते पहुची मरहूमा जी मग़फ़रत लाइ दुआ पिणु घुरी। रिपोर्टर दिलनवाज़ रिंद बुलड़ी शाह करीम।